الحمد لله وكفى والصلاة والسلام على من لا نبي بعده أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تلهكم أموالكم ولا أولادكم عن ذكر الله ومن يفعل ذلك فأولئك هم الخاسرون وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين ولن يؤخر الله نفسا إذا جاء أجلها والله خبير بما تعملون فقد قال النبي صلى الله عليه وسلم يقول الله عز وجل لا أجمع على عبدي خوفين إن خافني في الدنيا لم يخفني في الآخرة فإن لم يخفني في الدنيا أخافه يوم القيامة أو كما قال النبي صلى الله عليه وسلم ما من يوم إلا ملكان ينزلان يقول أحدهما اللهم آت منفقا خلفا ويقول الآخر اللهم آت ممسكا تلفا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه वसल्लिमू तस्लीमा। दिल जे गाराइन सां सोने मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वअला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह से करे दूर तो तालीम भी फितना, औलाद भी अमलाक भी जागीर भी फितना, ना हक के लिए उठे तो शमशेर भी फितना। शमशेर चीज़ है क्या, नारे तकबीर भी फितना।
बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा। काबिल सदर वाजिबुल एहतराम मुझा प्यारा भाईर मुसलमान हो, मुझी अम्मा भेण नियाणी मो अल्लाह करीम जे पाक कलामुल्लाह 28 सिपारे मां सूरह अल मुनाफिकून मां आखिरी रुकू जो चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि। परवरदिगार आलम और नाचीज़ बंदे की हक़ चवण जी हक़ समझाइण जी इन सां गॾोगॾु तो असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु जेको प्रोग्राम रखियल आहे इन प्रोग्राम जो उनवान आहे अज़मत क़ुरान। क़ुरान पाक जी अज़मत, क़ुरान वारनि जी अज़मत ऐं जंहिं ज़मीन जे टुकड़े ते क़ुरान पढ़ायो वेंदो आहे उन्हनि जी बि अज़मत। पर लेकिन इन क़ुरान के पढ़ने वारा भी इंसान हूंदा, क़ुरान के सिखण वारा भी इंसान हूंदा, वरी पंहिंजे बच्चन के छॾण वारा भी इंसान हूंदा, वरी क़ुरान जा वारिस आलिम ये भी इंसान हूंदा, वरी जेके मस्जिदन मदरसन में पढ़ाइनि था पिया अल्लाह जा प्यारा बाना ये भी इंसान। पोइ रब करीम इन आयत करीम जे अंदर इंसान के चए थो पंहिंजे माल सां, पंहिंजे मालन सां, पंहिंजे औलादन सां एडी मोहब्बत न कजो जो पंहिंजे बच्चन के पंहिंजे सीने में क़ुरान जे बजा दुनिया जो चैन कारोबार सां उन जे सीनन के भरियो ऐं क़ुरान खां उन्हनि खे खाली कयो। पोइ सम्झो त तव्हां पंहिंजी दुनिया भी तबाह बर्बाद कई, आख़िरत भी तबाह कई। रब काबा जो कसम आ, अल्लाह से क़ुरान में हया रखियो आ, रब क़ुरान में रहमत रखी आ, बरकत रखी आ। अल्हम्दुलिल्लाह जेको भी आलिम सगोरो हूंदो न, भले उन जी 4000 पगार हुजे या 5 या 7 या 8 या 15, वो पंहिंजे माउ पीउ खे ज़रूर उन मां 1000 2000 महीने में ज़रूर ख़िदमत कंदो हूंदो। छो त क़ुरान हदीस में इन जा वॾा फ़ज़ाइल ऐं बरकतूं लिखियल आहिनि। हदीस में ईंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन अहब अन यमुद्दल्लाहु तआला फी रिज़्क़िही, जेको चाहे तो मुंहिंजे रिज़्क़ में बरकत पवे, उम्र सुहिणी गुज़रे, मां मोहम्मद हिकिड़ो रस्तो ॾसियांसि तो फलिया बर वालिदैहि, माउ पीउ जी ख़िदमत कयो। रब एडी इज़त ॾींदव जो पंहिंजे प्यारनि सां मिली करे मुलाक़ात जो टाइम न मिलंदो। दुश्मननि जे तरफ़ त उहो तके जेको वांदो हुजे नी, छा तव्हांखे अल्लाह अबे अमर जी दुआ सां एॾा रंग लाईंदो, माण्हू तव्हांजे लाइ चांहिनि जे इंतज़ार में हूंदा पर तव्हांजे अंदर पेट में ॿी चांहि जी ज़रूरत न हूंदी। माण्हू तव्हांखे हथ खां पकड़ियो करे चवंदा हलो साईं असांजी चांहिनि, फ्रूट खाओ, मानी खाओ। मौलाना साहब अबो मरूम आहे, उनजो वॻो ॾिनो आहे, दिलि चए थी तव्हां पाइजो, छा पाइजो? ये क़ुरान जी इज़त आहे। पोइ माल भी रब ॾींदो आहे, औलाद भी रब ॾींदो आहे। रब जी ॾिनल शइ ते वरी साॻो असां एतिराज़ कयूं ऐं उनजी तरबियत सही न कयूं त पोइ असां नुक़सान कयोसीं। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो चो लब्बैक या रब्बल आलमीन, चो लब्बैक व सअदैक या रब्बल आलमीन, मुंहिंजा रब सां तुंहिंजे क़ुरान खे ॿुधण जे लाइ तयार हो। चो अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो ला तुल्हिकुम अमवालुकुम, न गाफिल कन तांखे तांजा माल, अमवाल जमा हुआ, माल जो जमा हुआ अमवाल। ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम, ओ ईमान वारो तांखे तांजा माल ऐं मिल्कियतूं पैसा ॾोकड़ ज़मीनो जायदाद ऐं तांखे तांजा बच्चा तांजी औलाद तांखे गाफिल न कनि। साईं छा खां सवाल थिए थो न साईं, छा खां गाफिल न कनि? अल्लाह फरमायो आ ज़िक्रिल्लाह, ये रब जे याद करण खां, रब जे यो जामे लफ्ज़ आहे। छा ज़िक्रिल्लाह छा आहे? यो जामे लफ्ज़ आहे। अल्लाह अल्लाह करण तस्बीह खणी यो भी ज़िक्र आहे। अल्लाह से कुरान पाक जे अंदर, कुरान पाक में कुरान के भी ज़िक्र सॼो आहे। अल्लाह फरमायो
वमन यअशु अन ज़िक्रिर्रहमान नुक़य्यिद लहु शैतानन फ़हुव लहु क़रीन। जेको मुझे ज़िक्र कुरान का मुँह मटींदो मुँह फेरींदो मां अल्लाह इन बेईमान के यार शैतान करे दींदुसि। वमन यकुन शैतान लहु क़रीनन फसा क़रीना। दुनिया में के केड़ो निभागो यार मिलियो, को चंडो मिलियो, को बदबख्त मिलियो। कुरान तो फरमाए पंजे सी बारे में जेके यार शैतान मिलियो इन जो तए तेल सा मोकारो थियो। जेको मुझे कुरान का कुरान वारन का नफ़रत कंदो मां इन्हनि बेईमाननि के यार शैतान करे दींदुमि बस। हदीस में इंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अर्रजुलु अला दीन खलीलिही। मानो पंजे यार जे मजहब में तरीके ते होंदा थव। बहार लाड़क मां एकड़ो शख्स लुकमान में आयो, पंजो जमायती सदाइण वारो लुकमान में आयो त राफ़सी थियो। संगत जो असर है। वरी जने खुदा करीब कयसि त वरी लुकमान मां लडाणो करे वञी लड पलाट खणी करे वञी जने बाहर लाड़क जे इलाके में पहुतो। बुजुर्गन खां पुछा क्यों साईं इन के छा कयो? इन त पंहिंजे घर में कारो अलम भी हणी छॾियो आहे, चए तो मां फलाणे क़िस्म जो इंसान आ। आखिरकार दुकान खोले बाहर लाड़क जे अंदर। बुजुर्गन उन्हनि खे चयो त भाई इन सां शिद्दत इख्तियार न कयो, इन जे दुकान तां सामान ख़रीद कयो आहिस्ता आहिस्ता। जॾहिं तव्हां उन जो सामान दुकान तां ख़रीद कंदो महीने में 5,000 10,000 15,000 जो पोइ तव्हांजी इज़त कंदो आहिस्ता आहिस्ता। पोइ उनखे वेही करे सम्झाइजो। वरी जो वीचारनि अल्लाह जे बननि महिनत कई तरह साॻो मुवहिद बनाए छॾियसि। त संगत जो असर आहे। संगत इंसान जा छा आहिनि, क़िस्मत कारे भी करे छा आहिनि। हदीस में इंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अर्रजुलु अला दीन खलीलिही। मानो पंहिंजे यार जे मजहब ते होंदा थव, मानो पंहिंजे दोस्त जे ॻाल्हियुनि ते होंदा थव, मानो पंहिंजे यार संगतीअ जे ॻाल्हियुनि ऐं असरनि में होंदा थव। पोइ कचहरी में वेही करे जेकॾहिं 5 माण्हू चवंदा यार मौलविन मुल्क के तबाह कयो आहे, पोइ पाण वीचारे मुसलमान के इल्म जो न हूंदो, न आलिमन सां मोहब्बत, न को आलिमन जी कचहरीअ में चवंदो हा यार वाकई मौलविन मुल्क के तबाह कयो। छा कयो? मो गुनाहगार मिस्कीन गरीब पंहिंजे घर आयो आ बग़ैर तव्हां सां 5 रुपया 10 रुपया 1000 रुपयो 50 रुपया पैसनि ॻाल्हाइण खां सवा न को पैसनि जो शर्त कयो आहे, न की मानी जो शर्त कयो आहे, न की पंहिंजे ववा जे लाइ कातो खां तव्हां सां का अंगल कयो आहे। पंहिंजे घर आयो आहे दिलि में इरादो आहे रब तूं मूं ते बि राज़ी थी, मुंहिंजे महबूब मुहम्मद जी उम्मत ते बि राज़ी थी। ही वेचारा कुरान वारा तांजे बच्चन जा नाला ॿुधाइनि बग़ैर पैसनि जे, तांजे वॾनि जा जन तांजे वॾनि जा निकाह पढ़ियो बग़ैर पैसनि जे। अब हम 2009 में निकाह पढ़ायो आहे मौलाना मुफ्ती असगर साहब दमत बरकातुल आलिया का उस्ताद अलादीनो साहब रहमतुल्लाह अलैहि उन जी मदरसे जे भिक सां चइनि 2009 में असां उन बुजुर्ग खे 2000 ॾिनासीं निकाह जा। हाणे बि बराल मां निकाह पढ़ायो आहे लुकमान में 11 साल गुज़री विया पोइ बि मूंखे 2000 ॾिना। छा ही वेचारा आलिम तव्हां सां के शर्त भी नथा कयनि, अंगल भी नथा कयनि, तव्हांजे बच्चनि जा नाला भी बग़ैर पैसनि जे ॿुधाइनि पा, तव्हांजे वॾनि जा निकाह भी बग़ैर 50,000। अब अहिड़ो को मौलवी आहे जेके 50,000 मिलियो जेको निकाह पढ़ाइण जो? हाँ महर लिखबो 4-4 तोला 4 लाख 5 लाख 20 लाख 14 लाख, लेकिन मौलवी साहब वेचारनि जी उहा 500 1000 2000। अदा मौलवी साहब फीस घणी चई यार हाणे महांगाई पे थी विया कुझु जेको तूं शादी हाल पक करायो आहे इहो 25,000 30,000 जो आहे, 5,000 त कढ न साईं थोड़ी रियात कयो। छा कयो? 5 इलाही आहिनि मिड़ई 2 खनि वठो 3 वठो, पोइ बि वेचारा बिस्मिल्लाह करे वठी वञनि। तोखे नाला ॿुधाइनि कुरान मां कढी करे हदीस मां कढी करे बग़ैर पैसनि जे, तुंहिंजे बच्चनि जा निकाह पढ़ाइनि बग़ैर वॾे पैसनि जे डिमांड करण जे, तुंहिंजे बाबे खे गुस्ल जराइण बग़ैर पैसनि शर्त लॻाइण जे। उन खां बाद में चिकने
दुनिया जी अंदर तुंहिंजा वॾा वफ़ात कनि त तुंहिंजा जनाज़ा पढ़ाइनि बग़ैर पैसनि जे वरी तो ख़त्मा ॼाणाए त तॾहिं बि तोसां ख़त्म तोखे पढ़ी ॾियनि बग़ैर पैसनि जे शर्त लॻाइण जे ओ मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम मुझे सुने मोहम्मद पाक जो फरमान अथव कुन आलिमन आलिम बणिजी पाओ औ मुतअल्लिमन तालिब इल्म बणिजी पाओ औ सामियन उन्हनि जा क़ुरान ॿुधंदड़ बणिजी पाओ औ मुहिब्बन या उन्हनि सां मोहबत कंदड़ बणिजी पाओ वला तकुन खामिसा पंजे नंबर जा बेईमान बकवास कंदड़नि मां न थी बजो आलिमन जी गिला कंदव त अल्लाह साईं क़ब्र क़यामत कारी करे छॾींदव कुरान तो फरमाए वला यग़्तबकुम बाज़ा कोई भी तव्हां कंहिंजी गिला गिबत न करे ज़ानीअ जी परपुट गिला करण सां नबी साईं फरमायो अल ग़ीबत अशद्दु मिन ज़िना गिला करण ज़िना खां भी वधीक गंदी ऐं बुछड़ी अथव नबी साईं फरमायो मररतु अला क़ौमिन मिराज वारी रात मां मोहम्मद का क़ौमतां गुज़र कयो लहुम अज़फरुन मिन हासिन उन्हनि जे हथनि में टामी जा न लॻल हुया यख़्मिशून वजूहहुम पंहिंजे मुंहं जे गोश्त खे पटिन बापया जी दिमाग़ जो मरीद पंहिंजो मथो भित सां लॻाईंदो आहे वसुदूरहुम पंहिंजे मुंहं जो गोश्त पटे उछलाइनि पिया पंहिंजे सीने जे गोश्त खे पटे उछलाइनि पिया कुल त या जिब्रील मन हाउलाए जिब्रील कहिड़ा इंसान इन्हनि जा कहिड़ा करतूत हुया हज़रत जिब्रील अमीन चवण लॻो साईं उहे इंसान आहिनि अल्लज़ीन याकुलून लुहूमन नास जेके दुनिया में इंसाननि जी गिला कंदा हुआ वयक़ऊन फी आरासिहिम ऐं शरीफ़ इंसाननि जी इज़त ते तोहमत लॻाईंदा हुआ आलिम झर जंग में दर दर ते क़ुरान पा ॿुधाइनि माण्हू उन्हनि जे गिला ग़ीबत खां नथा मुड़नि नबी साईं खां सुवाल कयो वियो या रसूल अल्लाह मल ग़ीबत गिला कहिड़ी भला वा नबी से फरमायो ज़िक्रो का आखा का बेमा यकरहो और मैं उहा ॻाल्हि जेका मुसलमान के मौते न चई सघे पर पुट जेका ॻाल्हि करे इनके इन जो नालो वा गिला से भला के में ज़िना वा त मां पर पुट उनके ज़ानी चई सघां थो जेकॾहिं को शराबी आहे त शराबी चई सघां थो व्याजी त व्याजी आहे त व्याजी चई सघां थो ज़ानी आहे त ज़ानी चई सघां थो नबी से फरमायो इन जो ई नालो गिला अथव साईं भला पोइ मां मुंहं ते चवां नबी से फरमायो मन अरबर रेबा वॾे में वॾो व्याजी केरु अथव वॾे में वॾो व्याजी उहो अथव जेको शरीफ़ इंसान जे इज़्ज़त जे मथां तोहमत लॻाए ज़ानीअ खे प्रपुट ज़ानी चवण सां गिला में शामिल अथव शराबीअ खे प्रपुट में शराबी चवण गिला में शामिल अथव व्याजीअ खे प्रपुट व्याजी चवण गिला में शामिल अथव ऐं दुनिया में हराम खोर खे हराम खोरी प्रपुट में चवण गिला में शामिल अथव ज़ानीअ जी गिला करण गुनाह अथव शराबी जी गिला करण गुनाह अथव व्याजी जी गिला करण गुनाह अथव ओ मुसलमानो पंहिंजे सीने ते हथ रखी ॿुधायो छा आलिमनि जी गिला करण सवाब आहे कुरान तो फरमाए वला यग़्तबकुम बाज़ा कोई भी ताम की गिला न करे आयो हिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखी मैता फकरितुमूह शता पंहिंजे मोल भाउ जो गोश्त कपे खाई सघो था कुरान तो फरमाए फकरितुमूह तव्हांखे किरबती अचे पर गिला खां मुड़ो कोन था साईं भला गिला ज़िना खां वधीक बुछड़ी छाजे करे नबी से फरमायो ज़ानी माण्हू के अरमान थींदो आहे अफ़सोस थींदो आहे गुनाह ते पेशीमानी थींदी आहे पर गिला खोर खे गिला ते पेशीमानी न थींदी आहे नबी से फरमायो राई तो लाइला ता उसनिया बि मिराज वारी रात में हिकिड़ा माण्हू ॾिठा पर मैं पुतो नोम कल्ब यो ते उन्हनि जा पेट वॾनि गोदामनि ऐं कोठनि जेॾा हुया तो रामिल ज़ाहिर पुतो नेम अल हयात वला कारिब उन्हनि जे पेट में ना गए भलाऊं विशू जीत चुरकन पापिया कुल
कुल तो या जिब्रील मन हाउलाए जिब्रील ही केड़ा इंसान है जिब्रील फरमायो हाउलाए उम्मतों का अल्लदीन यकुलून रिबा इसे तांजा उम्मती सजी जिंदगी व्याज जा जुआ जा अड्डा हलाए मरी व्या तो बान क्यों फरमाइन जालिमन जे पेट में ना गए बलाऊं पटन दा नबी से फरमायो इन रिबा सबून जुजा आई सरवा आयन के रजुल उम्मा हराम जा 70 गुना थव नंढे में नंढो हराम जो गुना थव पंजी मां सां निकाह करण पंजी मां सां ज़िना करण फरमायो इन रिबा वइन का सुरार जइला कोलिन हराम भले अखिन जे ॾिसण जो ड्रो थव पर इन जो अंजाम तबाही ऐं बर्बादी थव दिराम रिबा याकुलु रजुल व हुवा यालम अशद मिन सिद्दति व सलासीन ज़िनिया हिकड़ी ज़िना सा 70 साल जी कबूल पियल इबादत तबाह बर्बाद थींदी थव पर हिकड़ो दिरम हराम जो खण जानी वाणी बचन के कराइण 36 भेरा ज़िना का खुदा वट वधीक गंदो थव हराम न खाओ मुसलमानो अल्लाह जे वास्ते अज अल्लाह जा बाना हलाल जे ला सिकन था पिया असां वटि न को थर्मामीटर जी मशीन आहे त असां तव्हांजे मानी में लगाए करे चेक कयूं त तव्हांजी मानी हलाल जी या हराम जी आहे न कि असां एॾा वली आहियूं जो असांखे अल्लाह अखियुनि सां ॾेखारे ओ मुसलमानो असां तव्हांजा सजन आहियूं असां तव्हांजा खैर ख़्वाह आहियूं नबी से फरमायो मन कान मतामुहु हरामन जंहिंजी मानी बि हराम जी हुजे व मशरबु हरामा जंहिंजो पाणी बि हराम जो हुजे व मलबसु हरामा जंहिंजा कपड़ा भी हराम जा हुजन व फरमायो व मस्कनु हरामा जंहिंजी जगह बंगलो भी हराम जो हुजे फअन्ना युस्तजाब दुआओ पोइ इहो कहिड़े मुंहं सां पंहिंजे रब खां दुआ थो घुरे हराम खोर जी दुनिया कारी कबर क्यारी कारी आहे तंहिंजे करे अबा कुरान वारा वेचारा खिदमत कनि था हदीस में ईंदो आहे नबी अलैहिस्सलातु वसलाम फरमायो जने मुंहिंजी उम्मत जा माण्हू आलिमन जी बेअदबी ऐं गुस्ताखी कंदा उन्हनि जे लाइ परपुट ज़बान इस्तेमाल कंदा अॼु जेके पहिरियों कलमो तैयब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नथो अचे पियो उहो कुरान वारे हाफ़िज़ खे जंहिंजे सीने में 30 सिपारा अल्लाह समाए छॾियान चेतो मां हक़ ते या इहो न हक़ ते आहे जेके अल्लाह कुरान जे अखर अखर जी माना भी ॾिनी आहे शक्ल मां भी ॾिना आहिनि दुआ कुनूत भी ॾिनो आहे जनाज़े जी निमाज़ भी ॾिनी आहे जेके औज़ु बिल्लाह भी नथो पढ़ण अचे उहो चेतो मां सही आहीं आलिम ग़लति आहिनि मुसलमानो नबी से फरमायो जॾहिं मुंहिंजी उम्मत जा माण्हू जाहिल क़िस्म जा माण्हू मुंहिंजे आलिमनि जे लाइ ज़बान इस्तेमाल कंदा फरमाए सल्लल्लाहु इब्तलाहुमुल्लाह बिसलासति अशिया रब तिन ते 3 अज़ाब मुसल्लत कंदो पहिरें नंबर में अल्लाह वालो यरफो बरकत अमवालिहिम कमाए कमाए शिता थी बंदा अल्लाह तुंहिंजे मालन मां बरकत खणी छॾींदो अजाए बरकत 7 भाती था कमाइनि 30,000 20,000 15,000 शयुनि 500 रुपए में थाल जिकने 500 जा शोला खणी को थाल ते शहर में घुमाए तो 500 ते 500 रुपया कमाईंदो मां पाण शोला हलाया इन 500 कमाइण वारे जी महीनो घणो थियो 15,000 थिया छा थिया बाकी जेकने कम कुदा अथसि ख़राब अथसि भले इन जी 5 लख पगार हुजे तॾहिं भी पूरी कोन थी छा हिकड़े शख्स मूंखां चयो त साईं हिकड़ी औरत आहे उन जी शादी थियल आहे मां उन खे 30,000 महीने में राशन ॾींदो आहियां भेण सम्झी समझो था भेण सम्झी न माना ज़िना जे हिसाब सां कुरान तो फरमाए वाला मुत्तखिदी अखदान दुनिया में शादी करनी थव त शादी कयो पर यारो यारी न निभायो दुनिया आखिरत कारी थींदव दुनिया आखिरत नबी से फरमायो पहिरें नंबर में आलिमन जे बेअदब गुस्ताखन ते खुदा पंहिंजे नाराज पे जो इज़हार कंदो खुदा उन्हनि जे माल मां रोज़ीअ मां रब से बरकत खणी वठंदो वसानी 2 नंबर में अल्लाह से सल्लल्लाहु अलैहि सुल्तानन जाइरा रब उन्हनि ते ज़ालिम बादशाह मुसल्लत कंदो इन इमरान खां वधीक ॿियो को ज़ालिम आहे जेको चए थो जेको नबी खे खातमुन नबी न मञे चए थो उहो मूं वटि मुसलमान छा वो भी नबी संगे चे भी अंत सैयदुल अंबिया वल मुरसलीन व खातमुन नबिय्यीन ता नबियन जा सरदार रसूलन जा सरदार ता आखिरी नबी आयो
खत्म नबूवत जी गो भी इनकारी नहीं हे चे तो सही माना जेको नबी से खातम नबी न मने चे तो वो भी मोट मुसलमान है। 3 नंबर में नबी से फरमायो वसालिस यखरुजूना मिन दुनिया बगैर ईमान न दुनिया मा निकरंदा रब सही उन जे दिल ऐं दिमाग मा कलमो खसे छॾींदो बेईमान थी मोह सिधो जहन्नम में। कुरान तो फरमाए इन्नमा यख़शल्लाह मिन इबादिहिल उलमा। कुरान तो चवे मुझे प्यारन बानन मा सभनी का घणे में घणो टिजण वारा कुरान वारा थव। इए भी नाए आलिम जो कम नाए त तालिबन जो माल खाए आलिमन जो मदरसे वारन जो शान नाए त मदरसे जा पैसा हड़प करे मस्जिद जा पैसा हड़प करे हराम मवाली खाइंदो त लोढ़ींदो हराम मौलवी खाइंदो त लोढ़ींदो हराम दाढ़ी वारो खाइंदो त लोढ़ींदो हराम रेडारियो खाइंदो तने भी लोढ़ींदो दीन के मौलवी जो न थव। कुरान तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो ला तुलिकुम अमवालुकुम न गाफिल कन ताके तांजा माल मिलकतूं वला औलादुकुम न की तांजी औलाद अन ज़िक्रिल्लाहि रब जे जिक्र का मुआर्ज क्यों था खुदा कुरान के जिक्र शुमार क्यों आ कुरान में अल्लाह कुरान के जिक्र जी लफ्ज सा पुकारियो आ। अल्लाह फरमायो कुरान पाक में वमन अरद अन जिक्री फइन लहू मईशतन ज़नका जेको मुझे जिक्र कुरान का मोड़ींदो फेरींदो मटाइंदो नफरत ऐं बुग़्ज़ बाइकाट कंदो मां अल्लाह तेंजी निंड हराम कंदम तेंजो सुकून हराम कंदम। अदा निंड न अचे त वेचारे 500 मजूरी कमाइण वारे के न अचे जिनजी पगार 80,000 इन के निंड न अचे त इन ते रब जो नाराज पो थव। अदा निंड उन के न अचे जे वेचारे जे घर में खट न आहे जिनजे घर में 3 लखन जा फर्नीचर पिया थव जिनजे घर में 5,000 जो घड़ियाल पियो थव जिनजा घर करोड़ जा ठहियल थव जिनजे अकाउंट में 30 करोड़ पिया थव इन जी निंड फिटिया त खुदा जो अदा बैंक कहर त ज़कात न ॾींदो त पोइ खुदा इन जो सुकून हराम कंदो। चेसी मुंहिंजी बराल चइनि मुंहिंजे बैंक में 20 लख रुपया बि पिया आहिनि केला बि ॾिसां थो पियो पर चवां थो त न वठां पैसा खपी वेंदा। अब इहो पैसो आहे की न ॾमर आहे छा खाओ पाण खाओ अबे अमड़ के खारायो बच्चन के खारायो। नबी से फरमायो वानफिक अला अयालिक मिन तौलिक पंहिंजे बच्चन के पंहिंजे ताकत आधार खाराए जो मता कम जेरीअ में बखिलाए पजे करे खुदा हिसाब वठंदव। मुआर्ज क्यों त कुरान तो फरमाए अल्लाह फरमायो जेको मुझे कुरान का मुंह मटींदो मुंह फेरींदो मां अल्लाह तेजो सुकून हराम कंदस व नाशुर हो यौमल क़ियामत आमा कम जेरीअ में उथारींदो मास अंधो करे उथारींदो मास। 15 सिपारे में कुरान तो फरमाए वमन का नफी हाज़ि दुनिया वमन का नफी हाज़ि आमा फव फिल आखिरत आमा जेके दुनिया में अंधा थव उहे आखिरत में भी अंधा थव अंधे का मुराद नाबीना न थव जिनजा अगवान दुनिया में भी दीन जा दुश्मन जेके दीन जे दुश्मनन के पंहिंजो अगवान कयो ये दुनिया में भी अंधा थव आखिरत में भी अंधा थव। कुरान तो फरमाए जेको मुझे कुरान का मुंह मटींदो जेको मुझे कुरान वारन का नफरत कंदो मां रब तेजो सुकून हराम कंदस कम जेडीअ में अंधो करे उथारींदो मास। कुरान तो फरमाए पोचंदो रब्बेले मा शर्तनी आमा वक़द कुंतु बसीरा अल्लाह दुनिया में मूंखे त अखियूं हुयो हाणे मुंहिंजूं अखियूं अलाए काॾे वियूं छाजे करे। अल्लाह फरमायो काला कज़ालिका तत्क आयातुना फनसीतहा वकज़ालिका अल-यौम तुनसा तोरे मुंहिंजो मिठड़ो कुरान आयो कुरान वारा आया तोखे दर दर ते जर जंग में कुरान ॿुधाइण आया तो इन्हनि जे गिला ग़ीबत ऐं दुश्मनी का सवा कोई इज़हार न कयो। अॼु मां अल्लाह कुरान जी बेअदबी जे करे तोखे अखियूं खसे करे अंधो करे जहन्नम में उछलाईंदो। चल अल्लाह से तो असां सभिनी खे आलिमन जो आशिक बनाए आलिमन जो अदीब बनाए सब चो आमीन। असां आलिमन जा नौकर नबी से फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया
आलिम नबियन जा वारिस तव, सुबेदार नबियन जा वारिस न तव, एसपी नबियन जा वारिस न तव, फौजी मेजर ये ब्रिगेडियर जनरल नबियन जा वारिस न तव, अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस तव। फरमायो इन फضل हादल आलिम अल्लाह बेद का फضل कमर लैलतल बद्र अला साइरिल कवाकिब। आलिम जो शान इए तव जे चोरी जे चंड जो शान दुनिया जे सितारन ते। नबी से का सवाल के वो से एकड़ो शख्स तहज्जुद भी पढ़े तो नफल भी पढ़े तो अतो अवाबीन भी पढ़े तो इशराक भी पढ़े तो पर एकड़ो शख्स फर्ज पढ़ी दुनिया के तालीम तो से करे यानी घणियों सुन्नतन सा भी लगा पो न थस। हुजूर फरमाइन आलिम जो शान दुनिया जे इंसान ते इए तो जी मां मोहम्मद जो शान ता साहबा घट ता साहबा मा अदना में अदना साहबी जे मता। कुरान तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो ला तुलहिकुम अमवालुकुम न गाफिल कन ता के ता जा माल मिलकतों वला औलादुकुम न की ता जी औलाद शाखा जिक्रिल्लाह रब जे जिक्र खा रब जे कुरान खा कुरान वरन का ता के माल मिलकत अंधा न कन बेअदब गुस्ताख न कन औलाद जो नशो ता के कुरान वरन जो दुश्मन न बनाए। अल्लाह फरमायो या बोली मैं यशाओ इनासा न्याणियों मां दींदो वा जेके चाहींदो वा या बोली मैं यशाओ ज़ुकुर के चाया न्याणियों दिया मुंजी मर्जी आ के चाया पुट दिया मुंजी मर्जी आ औ यो सवेजुम ज़ुकरान व इनासा के रुगो न्याणियों दिया जी हज़रत शोएब अलैहिस्सलाम के रुगो पुटड़ा दिया जी हज़रत याकूब अलैहिस्सलाम के पुटड़ा भी दिया न्याणियों भी दिया जिए। सुनो मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व यजअल मन यशाउ अकीमा के न पुट दिया न न्याणी दिया। हज़रत यहया अलैहिस्सलाम के काई औलाद न हज़रत ईसा अलैहिस्सलाम के काई औलाद न। नबी से फरमायो कुरान तो फरमाए एक जगह ते अल माल माल मिलकतों तहां जो वल माल वल बनून माल औलाद ज़ीनतुल हयात दुनिया दुनिया जी हयाती जो सिंगार थव। नबी से फरमायो रीहुल वलद में रीहिल जन्ना अब अमर के जेको न्याणिन मां शफकत वारो मोहब्बत वारो मज़ो मिलंदो थव या जन्नत जे खुशबू मां हिकड़ी खुशबू थव। ये भी फरमायो औलाद जी जेका मां पी के ममता मिलंदी आ फरमाया जन्नत जी खुशबू आ। जेके औलाद नाए तेके खबर नाए त औलाद किए थींदी आ। जेके पुट आहिनि न्याणी नाए तेके इहा भी खबर न पवंदी त न्याणी छा थींदी आ। मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अनी अल्लाकुम अला बनातिकुम जे घर में न्याणी जमंदी आ रब जा रहमत जा फरिश्ता तंहिंजे घर में सलामी रहमत खणी करे ईंदा आहिनि मुबारक ॾियण ईंदा आहिनि। मां मोहम्मद जी उन्हनि खे मुबारक आ जेके न्याणी जाई फरमाए दुनिया पुटनि जी मुबारक थी ॾे मां मोहम्मद न्याणी वारनि खे मुबारक थो ॾियां। अल्लाह जे नबी फरमायो बनातुकुम हसनातुकुम अगर पंहिंजे न्याणीअ खे 100 रुपए जी चंपल वठी ॾिनव जेसि ताईं इहा ॻरी करे ढुंढ ते न पहुचंदी अल्लाह हिक हिक मिंट में तव्हांजा ॾाढा गुनाह माफ़ कंदो ॾाढा दर्जा बुलंद कंदो। न्याणीअ खे ख़ुदा नवाज़ हिकड़े अल्लाह जे बाने के शन्याणियों ज़ाल के चई हाणे सती न्याणी जणी त मां कातीअ सां कोई छॾींदो माए। अल्लाह जी बानी सूर भी खणे पई ज़ालिम जा ज़ुल्म भी सहे पई रोई करे दर्द मां दुआ के मौला ज़ालिम खां बचा। हेॾे पेट में भी ॿार जा दर्द पी ॾिसां हेॾे न ज़ालिम जूं धमकियूं पी ॾिसां ख़्वाब में सुतो पियो ॾिठे क़यामत अची वई आ। हाणे फरिश्ता पकड़ियो वञसि था जहन्नम में उछलाइण अचे त पहिरें जन्म जे दरवाज़े ते न्याणी बीठी आ मुखे उछलायो मुंहिंजे बाबे के न उछलायो बे दरवाजे ते भी न्याणी टे दरवाजे ते टी न्याणी चौथे दरवाजे ते चौथी न्याणी पंजे दरवाजे ते पंजी न्याणी छहें दरवाजे ते छही न्याणी बीठी आ। फरिश्तन ख्वाब में चयसि तू न्याणियुनि जो दुश्मन आ हाणे तुंहिंजे लाइ बि का न्याणी कोन्हे का। कुरान तो फरमाए लहा सबअतु अबवाबिन जहन्नम जा 7 तबका थव जन्नत जा 8 तबका थव। हाणे निंड में फरिश्तन वठी 7 तबके में जहन्नम मां उछलायसि त रणियूं करे निंड मां उते ओ मुंहिंजा अल्लाह सती भी न्याणी ॾीजा मोचड़ा ॾिठे त पहुचे न्याणी खपे
रब जी मर्जी आ, रब छा दे पुट दे तने भी नेमत आ, न्याणी दे तने भी रहमत आ। तमो अर्ज क्यों कुरान तो फरमाए अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। तां जो माल है मिलकतों तां जी औलाद दुनिया जी हयाती जो सिंगार थव। अगर इनन के सही तरीके से इस्तेमाल कव मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो निअमा अल मालु सालिह लिरजुल सालिह। हलाल माल सही रस्ते में इस्तेमाल कंदड़ जेला रब जी ज़ात जी नेमत रहमत। हुजूर जे ज़माने में साहबी आया या रसूल अल्लाह असांजा आसूदा साहबी असां का गोए खटे विया। नबी से फरमायो पुट कीअं सयूं सलून कमा नो सली निमाज़ूं उहे भी पढ़नि था जीअं असां निमाज़ूं पढ़ूं था। वयसूमून कमा न सोम जे रोज़ा असां रखूं था उहे भी रोज़ा रखनि था। साईं भला उहे त सदकून सदका कनि था खिरात कनि था। असां मिस्कीन गरीब आहियूं। नबी से फरमायो मिस्कीननि गरीबनि जे लाइ फ़क़री फ़क़री मां मोहम्मद के पंजे फ़कीरी ते नाज़ा मां मोहम्मद के पंजे गरीबाइब ते नाज़ा। अल्लाहुम्मा अहीनी मिस्कीना या अल्लाह मां मोहम्मद के दुनिया में राए त मिस्कीन करे राजा। फरमायो वा मेतनी मिस्कीना दुनिया मां घुराए त मिस्कीन करे घुरा जा। वशुनी फी ज़ुमरतिल मसाकीन या अल्लाह दुनिया मां घुराए त मिस्कीन करे घुरा जा। मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि मिस्कीननि गरीबनि जे लाइ बिशारत ॾेई फरमाए फ़ुक़रा उम्मती मुलूकुल जन्नह मां मोहम्मद जा मिस्कीन गरीब जन्नत जा सरदार बादशाह थींदा। अल्लाह से क़यामत जे ॾींहं में ऐलान कंदो आइनल उलमाओ आलिम सगोरा काॾे विया। आइनल आइम्मा मस्जिदनि में 7000 3000 ते नमाज़ पढ़ण वारा इमाम सगोरा काॾे विया। आइनल मुअज़्ज़िनून आज़ान ॾींदड़ काॾे विया। हज़रत अहमदुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैहि जे मलफूज़ात में लिखियो पियो अथव रब तो फरमाए वजबतिल महब्बत लिल मुतहाबीन फिया जेके मुंहिंजे क़ुरान वारन सा मोहब्बत कंदा मां अल्लाह जी इन्हनि सां मोहब्बत वाजिबा वल मुतजालिसीन फिया जेके मुंहिंजे क़ुरान वारनि जे क़ुरान ॿुधण में अदब सां वेहनि था पिया इन्हनि सां मां अल्लाह जो प्यारा वल मुतवाविरीन फिया जेके मुंहिंजे क़ुरान वारनि जो दीदार कनि था इन्हनि मां अल्लाह जे इन्हनि प्यारनि बाननि जो मां रब जो इन्हनि प्यारनि बाननि सां प्यारा वल मुतबादिलीन फिया जेको इन कुरान वारन जो अदब पो करे पानी जो गिलास पीअरियूं फरमाए त मां अल्लाह जी ज़ात जो इन्हनि सां मोहब्बत ऐं प्यारा जेके कुरान वारन के चांहि पीआरींदा मां अल्लाह जी इन्हनि सां मोहब्बत आ। जेके कुरान वारन के ख़र्चियूं ॾींदा मां अल्लाह जी इन्हनि सां मोहब्बत आ। जेके कुरान वारन के वॻा पाराईंदा मां अल्लाह जी ज़ात जी इन्हनि सां मोहब्बत आ। अदा असांजे इलाके में अहिड़ो आलिम कोन अथव जे आलिम के 30 जिरेब ज़मीन हुजे मूंखे हिकिड़ो बि ज़मीन जो जिरेब जो वेसो न आहे पर अल्लाह से कुरान जे सदके मूंखे रंगे आबाद कयो आहे। अच्छा कपड़ा पारायई मानियूं खारायई जिन पेट जे अंदर जगह न आहे त मानी कंहिंजी खावां ओ मुसलमानो रबे काबा जो कसम आहे अल्लाह जे वास्ते कुरान वारनि जो अदब कजो। नबी से फरमायो अकरिमू उलमाकुम पंहिंजे आलिमनि जी इज़त कंदा कयो। अकरिमू नबियकुम पंहिंजे नबियनि जी इज़त कंदा कयो। अकरिमू उलमाकुम पंहिंजे आलिमनि जी इज़त कंदा कयो। फमन अकरमहुम फ़क़द अकरमनी जिन मुंहिंजी आलिमनि जी इज़त कई ॼण मां मोहम्मद पाक जी इज़त कई। अल्लाह से क़यामत जे ॾींहं में ऐलान कंदो आइनल मुतहबून फी जलाली मुंहिंजा प्यारा बाना मिस्कीन गरीब काॾे विया जेके मुंहिंजे क़ुरान वारनि सां मोहब्बत कंदा। अल्लाह नबियनि जे लाइ ऐलान कंदो आलिमनि जे लाइ ऐलान कंदो इमामनि सगोरनि जे लाइ ऐलान कंदो मुअज़्ज़िननि जे लाइ ऐलान कंदो पर इन मिस्कीननि फ़क़ीरनि क़ुरान जे आशिक़नि जे लाइ बि ख़ुदा क़यामत ॾींहुं ऐलान कंदो। पो नबी सही साहब आके फरमायो पुट तां निमाज़ खां पोइ 33 भेरा पढ़ो सुभान अल्लाह। ॻाल्हि यादि आहे साहब आया साईं असां ग़रीब आहियूं निमाज़ जहिड़ियूं असां पढ़ूं था उहे बि पढ़नि था रोज़ा जीअं असां रखूं था उहे बि रखनि था
नबी से फरमायो मां मोहम्मद ता के वजीफो तो बुधाया फरमायो सुभान अल्लाह चवण भी सदको थव अल्हम्दुलिल्लाह चवण भी सदको थव ला इलाहा इल्लल्लाह पण भी सदको थव अल्लाहु अकबर चवण भी सदको थव रस्ते मां पत्थर के हटाइण भी सदको थव खिली करे मुंह मां गुंज कढी गालाइण भी सदको थव इन्ना मिना सदक़ाति अंता तअल्लमुल इल्म व अल्लिमुहु नास कुरान सिखण भी सदको थव कुरान दुनिया के सिखण भी सदको थव वरी वे आसूदा सा भी वया उन्हनि वेचारनि भी सागा ज़िक्र शुरू कया नबी से वटि साहब आयासी असां भी ज़िक्र जेके शुरू कयासीं आसूदन साहबन के खबर पई आहे उन्हनि भी ज़िक्र शुरू कया न नबी से फरमाया पुट ज़ालिका फ़ज़लुल्लाहि युती मन यशा अबा हलाल माल खुदा जेके दे थो फरमायो रब जो फज़ल अथव रब जी मर्ज़ी आहे सही तरीके से माल कमायो सही तरीके से माल इस्तेमाल कयो तो यो रब जो फज़ल आहे पर जेकॾहिं हराम तरीके से माल कमायो हराम जा बंगला पंहिंजी औलाद के ठाहे दियो कुरान तो फरमाए 28 सिपारे में सूरत तगाबुन में इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना तहांजा माल तहांजे ला अज़ाब मुसीबत जो सबब बनबा तहांजी औलाद तहांजे ला मार मोचड़े जो सबब बनबी नबी से फरमाए इन्नमल वलदु मबखलतन मजबनतन वडा वडा खिरातों कंदड़ मानो औलाद जे मोहब्बत में अची करे खिरातों न दींदा थव औलाद जे मोहब्बत में अची करे निमादा न पढ़ंदा थव तंजे करे कुरान जी बोली सच्ची थव अल्लाह फरमायो या अय्यो अल्लदीन आमनो ओ ईमान वारो ला तुल्हिकुम न गाफिल कन ताके अमवालुकुम ताजा माल वला औलादुकुम न की ताजी औलाद आ ज़िक्रिल्लाह कुरान का रब जे फरमान का मोहम्मद पाक जे फरमान का कुरान वारन जे मोहब्बत का नमाज रोज़े कुरान का ज़कात ॾियण का कुरान तो फरमाए व मई यफ़अल ज़ालिका जेको माल जे मोहब्बत में अची वयो माल उनके खुदा खुदा जे रसूल का कुरान वारन का कुरान का गाफिल करे विधो जेके औलाद जी मोहब्बत अल्लाह जे कुरान मोहम्मद जे फरमान कुरान वारन जे अदब एहतराम का पोते करे विधो अल्लाह जो कुरान तो फरमाए फौलाइका हुमुल खासिरून ये तबाह थिया कुरान तो चाहिए बर्बादन छन हाने त अल्लाह फरमायो वानफिको मिम्मा रज़क़नाकुम वानफिको खर्च कयो मिम्मा उन माल मा रज़क़नाकुम जेको माल अल्लाह तां के दिनो आ मेन काबिल आयाती आदाकुमुल मौत तां ते मौत अचण का पीना जेको कणो तव करे वठो नबी से फरमायो असदका तो तरुद्दुल बला सदको बलाए मुसीबत के टारिंदो थव इन सदका ला तो तुफियो गदब रब अगर अल्लाह जो केने मता गजब कहरा नबी से फरमायो अल्लाह साईं सदके जे करे उन बाने जे मता गजब कहर टारे छडींदो आ व तदफौ मैत तसोए अल्लाह तकदीर में लिखियो यो ट्रक जे हेठां भोरा भोरा थींदो पर तू सदको ॾेई घरां निकते अल्लाह तुंहिंजी तकदीर मटाए करे तोखे सोनो मौत ॾींदो बादिरो बिसदका फाइनल बला ला तखता हुजूर फरमाया अॻियां बला अचे थी तहां 10 रुपया इन जी अचण खां पहिरियां ॾेई वेठो इहा बला तहां जे वेझो न ईंदी मके पाक में चूंकि बयान कंदा न कि अरबी में के फारसी में के मिस्री ज़बान में के उर्दू में जी मक्की साहब कंदा एकड़ो मिस्र जो आलिम होते मक्के पाक में बयान पो करे असदका तो तरुद्दुल बला वारी हदीस एकड़ो मिस्र जो वडो खुशहाल मानो उथियो उथे करे चे से रब्बे काबा जो कसम मामा दिल जो मरीज होयस दुनिया जे का कुंड कुर्शन शदी ही पंजो इलाज करायो आखिरकार मुझे दिल जो दर्द जो टाको न पो लगे एकड़े दी आयम का सही वट दिसा त एकड़ी औरत पंजे मुंह के ढक्यूं करे चर्बीअ तां शेतियूं पी लाहे पई मुझी दिल नजर पइजी वई उनते पुछा कई मास अम्मा ही छा पई करे अबा मुझा बच्चा यतीमन बाबोरन जो फौत थी हुआ 7 ॾींहंनि खां वठी इलाज कयनि था अम्मा गोश्त खरा अम्मा गोश्त खरा पो मां वेचारी के बी का ताकत नाहे मां दाल ऐं बसर लाइ कीअं थी खारायां पो तंहिंजे करे चयो मान त चर्बीअ तां शेतियूं लाहियां मन गोश्त जी खुशबू ॾियां
जिन्हें दुनिया जा मानू 2 करोड़न जूं गाड़ियों वठी अयाशो कंदा पंजे माल मिल्क जी ज़कात न दींदा गरीबन जूं न्याणियों सिना ते मजबूर थींदियों गरीबन जा बच्चा गोश्त खाइण जे करे रोवंदा हिनन मदरसन में 8-8 ॾींहं तालिब वेचारा पटाटा पा खाइन दालियूं पा खाइन खुशामन ते 200 देगियूं पा लाइन पर मदरसे में हिकिड़ो दाल जो कटो मदरसे में हिकिड़े चांवरनि जे कटे ॾींदे नांग तो खाइन खुशामद खपे वाह वाह खपे बस 80 तालिब 100 तालिब सुबह का शाम ते कुरान था पढ़न 8 ॾींहं तां जो कटो चांवरनि जो खाई दुआ कंदा तां जे वरनि जी कब्र के खुदा जन्नत जो बाग बनाए पर माण्हू खुशामद खां सवा ठरन कोन था रब्बे काबा जो कसम एक मुसलमान दे 4-4 कालियूं थियूं करणियूं पवन लेकिन उन्हनि खे ख़बर भी आहे त लेकिन इहो माल भी न खाईंदो पोइ भी असां जे बाबे जे मथां थोरो था कनि छाइन ज़कात जे लाइ बेड़ो मोह था ख़राब कनि बेली अल्लाह जे वास्ते न मदरसन जी खिदमत कयो मस्जिदन जी खिदमत कयो कुरान वारन जी खिदमत कयो इन जे बरकत सां रब तां जे नस्लन में कुरान जे आलिम पैदा कयो छा कंदो हदीस में इंदो आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का सवाल क्यों साईं भले में भलो सदको कड़ो आ नबी से फरमायो अंत सदका व अंत सहियुन शहियुन तखशल फकरा व तामुल अलकिना वला तुमिल हत्ता इदा बलगतिल हुलकुम सेहतमंदी में सदको कड़ो अल्लाह वट भले में भलो सदको ही हुआ जंग बा भजी पवे बीमारी में फासो पुआणे अबा खणिया वा कटो चावरन जो दाल जो जा यो सदको ना है सदको आ पर भले में भलो सदको वो थव पैसन कढाण जो भी शौक होजे शायन आसूदे थियण जो शौक भी होजे सुञे थियण जो भो भी होजे पर मैं एडी सुस्ती न कजो जो मौत मथा अची वञेव हथन सां जेको शुआरो ॾींदो तां जा बच्चा पोयों गुणियूं भरियल शुआरन जूं ॾियनि पर रब वटि तुंहिंजो हिकिड़ो शुआरो तुंहिंजे लाइ क़ीमती आहे छा न अल्लाह फरमायो वान फेको खर्च करे वठो मस्जिदूं ठारायो मदरसा ठारायो दीन जा कम करे वठो मिन क़ब्ल अन याती आदाकुमुल मौत मरण का पेना फयकुल रब्बि लौला अखरतनी इला अजलिन करीब जिने इज़राइल तुंहिंजे मथां चंबा खोड़ींदो पोइ तूं इलादूं कंदे रब हिकिड़ो महीनो छॾ 8 ॾींहं छॾ ॾींहं छॾ त मां ख़ैरातूं कयां फासदका मां सदका कंदुसि वाकुम मिन सालिहीन मां सालियो सदोरो थी पंदुसि कुरान तो फरमाए वलन युअखिर अल्लाह नफ्सन इज़ा जाअ अजलुहा दुनिया में जिते भी मौत जो वक्त इंदो आ के भी मिनट एकड़ो वक्फो भी न मिलंदो आ मोहलत भी न मिलंदी आ वल्लाहु खबीरुम बिमा तामलून रब के तां जी खबर आ सीरत मुस्तफा किताब आ मौलाना मोहम्मद इदरीस कांदलवी साहब रहमतुल्लाह अलैह जो उनमें एक हदीस लिखियल आ नबी से फरमायो अल कसदत तुतफिउल खतिया फरमायो त सदको बाने जा गुनाह भी रब का धोराए साफ करे अल्लाह खां दुआ वा अल्लाह कुरान जे सदके मस्जिदन मदरसन के आबाद करे जेके खुदा जे घरन के आबाद कन तिन जे बच्चन जे सीने में खुदा कुरान जा 3 सिपारा कुरान जे अखर अखर जी माना हदीस पाक से अल्लाह उनन जे बच्चन जे सीनन के मुनव्वर फरमाए क़यामत अल्लाह इन इदारन के आबाद फरमाए ए जेके कुरान वारन जी खिदमत कंदा तिन जे बच्चन के खुदा क़यामत हमेशा सुरखरो फरमाए वमा अलैना इल्लल बलाग जीअं त